अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 25 मार्च सूमर। सुबुह जा 10 बस थियण वारा आहिनि, कुझु मिंट बाक़ी आहिनि। ऐं ज़हरा अची वई आहे, सफ़ाई करे चुकिया हितां। ऐं हिकिड़ो वॾो हे ब्लू शॉपर, इहो हितां जेके पन हेठां मेड़ा ऐं जेके पिंक में आहे उहो जेके टेरिस तां मेड़ा। सो बहरहाल हीअ निम मुंहिंजा पन टेरिस ते बि किरंदा आहिनि। हालांकि टेरिस जे मथां जेके शाखूं लड़की आयूं हुयूं उहे मां कटराए चुकी हुयमि। ऐं हे ॾिसो मथे कां वेठो आहे, मुस्तक़िल घरु आहे हिननि जो, पर अलाए छो रड़ियूं नथो करे अॼु। सो बहरहाल सुबुह खां मां ॾाढो 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 कमु कयो आहे। ऐं किचन जो जेको रुटीन जो हूंदो आहे उहो कयो ई आहे, पर कपिड़ा, कुझु ॾियण वठण जा, कुझु शयूं, कुझु ॿियनि जी ख़रीदारी, कुझु पंहिंजी ख़रीदारी, सभु हेठि मथे जिते किथे फैलियल पखिड़ियल पिया हुआ ऐं माहौल सॼो डिस्टर्ब हुयो, त सुबुह खां मां उनखे सेट कयो आहे। ईद खां पहिरियों कंहिंखे ॻोठु वञिणो आहे त उन्हनि जे हथां कुझु सामान मोकिलींदमि। 2 शादियुनि जो आहे, बाक़ी कुझु ईअं चैरिटीअ जो सामान जमा थियल आहे, उहो पैक करणु शुरू कयो अथमि। आस्ते आस्ते उहो बि कंप्लीट थी वेंदो। त उन में मूंखे इलाही टाइम लॻो, जंहिंमें मां थकिजी बि पियमि खोड़। ते सराण जा कपिड़ा धोता पिया आहिनि, ॾिसंदमि जंहिंमहिल सुकी वेंदसि त लाहे छॾींदमि। मंडे आहे, ॿार बच्चा स्कूल हलिया विया, सभु पंहिंजे पंहिंजे कमनि ते, पंहिंजे पंहिंजे धंधनि ते, अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां पंहिंजे कम ते। सो इलाही कुझु प्लान आहे अॼु जो, वधीक मुंहिंजे रब खे ख़बर आहे त मां छा छा करे सघंदमि, केतिरो थी सघंदो मूंखां। हिन जा पन बि हे कटे छॾिया, मुरझाइजी विया आहिनि। नवां बि निकिरनिसि था ऐं पुराणा हिन जा किरन बि अथव। किरन मतिलबु सड़नि था त कढणा था पवनि मूंखे। सो बसि इहा सूरत हाल आहे अॼु। एॾी शदीद ॿुट घुट मूंझ जंहिंजी हद न आहे। ईअं थो लॻे ॼण हवा ई कोन्हे, ऑक्सीजन ई कोन्हे। या त मार्च जी स्टार्टिंग में एॾो सीउ हुयो जो असां पंहिंजा सॉक्स ऐं सवड़ियूं वापसि पाइणु शुरू कयूंसीं, या त हाणे एॾी गर्मी थी वई आहे जो अजीब थो लॻे माहौल, मौसम। अल्लाह, मथे कबरिन जो जोड़ो अची वेठो आहे। हे ॾिसो, इहा आवाज़ ई था कढनि। कबरियूं आहिनि या अलाए कहिड़ा पखी आहिनि, मां हितां परे खां नथी सुञाणे सघां। ऐं हूअं बि मां हर पखी न सुञाणींदी आहियां। इहे 4 आहिनि, माशाअल्लाह। ॾिसो, तव्हांखे बि नज़र ईंदा, इहे 4 आहिनि। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां अहिड़े क़िस्म जा सीन्स ॾिसी, इहा आवाज़ ॿुधी। उहो मुंहिंजो ॻोठाणो रूह नंढपण वारो, ऐं नेचर सां मूंखे उअं ई इलाही अटैचमेंट आहे, त सुठो थी वेंदो आहे सभु कुझु। हा, सो बसि हिन महिल ताईं जो त इहो हाल अहिवाल आहे। अॻियां छा छा कंदमि पोइ तव्हां सां यकीनन शेयर कंदमि इंशाअल्लाह। हिकिड़ो हे मुंहिंजो थेलो, जंहिंमें 2 शादियुनि जा कपिड़ा, काफ़ी सारा जूता, कुझु एक्स्ट्रा कपिड़ा, उहे सभु विधा आहिनि। ऐं हे संडे बाज़ार मां वरितल आहिनि, शायदि मां 50 रुपए जा वरिता हुआ। त हमेशह हिननि में सामान विझी मां मोकिलींदी आहियां, ऐं जंहिंजे बि सामान वेंदो आहे उनखे पारत कंदी आहियां त जॾहिं बि मूंखे इहे ॻोथरा मोटाए ॾिजो। सो वीचारा इहे घुमी फिरी सॼी सिंध मां वरी मोटी मूं ॾे ईंदा आहिनि। सो हिन महिल बि मां हिन में काफ़ी कुझु विझी छॾियो आहे। अञा हिकिड़ो हे कॉर्नर ख़ाली अथसि, जेको मां भरींदमि इंशाअल्लाह। सो इहो सुबुह खां मुंहिंजी महिनत जो सिलसिलो हलंदो थो रहे। 11 वॼी कुझु मिंट थिया आहिनि, ज़हरा हली वई, खीर वारो बि अची वियो, खीर ॾेई वियो, ऐं मां खीर वठी उहो बिगड़ी में लाहे ऐं फ्रिज में रखियमि। हाणे मां हिते कंदमि स्टार्ट सिलाई इंशाअल्लाह। इरादो इहो आहे त 2 फ्राक सिबी उथां, वधीक मुंहिंजे रब खे ख़बर। पर बहरहाल कमु त करिणो आहे, सो कंदी थी रहां। ऐं यकीन कयो, हे मां सॼो सिलाई जो कमु ॾाढी मुहबत सां थी कयां, ॾाढे प्यार सां, पंहिंजी मर्ज़ीअ सां। कोई मूंखे फोर्स नथो करे, पर पोइ बि मुंहिंजी दिलि थी चए त मां कुझु क्राफ्टिंग कयां। सो उहा बि थींदी इंशाअल्लाह, कुझु न कुझु त थी वेंदो। सो हाणे स्टार्ट कंदमि हिते सिलाई। 1:15 थियो आहे ऐं माशाअल्लाह मां हे फ्रॉक सिबी वियमि। काफ़ी टाइम लॻो हिन ते। ऐं हिन में हिकिड़ो बॉर्डर हुयो, हे हुन बॉर्डर जो काफ़ी सारो हिसो मां हिन में यूज़ कयो आहे। हे हिते फ्रंट ते फ्रिल बि ठाही आहे, ऐं हिन बॉर्डर खे ॻंढे मां हिन मां पाइपिंग ठाही आहे, जेका हिन जी गिची ऐं ॿाहुनि में हई आहे। लेस काफ़ी सारी हुई, फ्रंट ते बि आई ऐं फ्रॉक जी बैक ते बि, ऐं पूरे चौधारी घेर ते। सो शुक्र अल्लाह जो हिकिड़ो फ्रॉक सिबजी वियो। बाक़ी हाणे बचियो आहे राजिया जो। सो
इस्त्री थींदो त हे हिनजा सॼा जेके बि आहिनि सिलायूं सेट थी वेंदियूं। टेलर त ज़री ज़री इस्त्री कंदो आहे, पर हाणे मुंहिंजी इस्त्री पई हूंदी आहे ॿाहिरि कमरे में न आहे त मां ज़ाहिर आहे त ज़रे ज़रे खे इस्त्री न करे सघंदी आहियां। सो सभिनी खां पहिरियों हाणे किचन कंदमि वाइंड अप। थांव अञा ताईं अंदरि न कया आहिनि, हर शइ उअं ई फैलियल पई आहे। ऐं मां उन खां पोइ वेंजंदमि, नमाज़ पढ़ंदमि। ऐं अॼुकल्ह उहो अची वियो आहे वक़्तु जो रोज़ु रोज़ु कपिड़ा बदिलायो ऐं पोइ रोज़ु रोज़ु धो बि। सो गॾु गॾु कपिड़ा बि बदिलाईंदमि ऐं धोई बि ईंदमि। छो त हाणे हर रोज़ु कपिड़ा बदिलाइबा त पोइ मेरा कपिड़ा इलाही जमा थी वेंदा। त पोइ जीअं गर्मी ईंदी आहे तीअं असां इहो मां सुराण जो इहो तरीक़ो हूंदो आहे त मुंहिंजी पंहिंजा कपिड़ा बि धोई गॾु पोइ निकिरंदा आहियूं। सो पर पहिरियों किचन जो कमु, पोइ मुंहिंजो निमाज़ जी तयारी ऐं कपिड़ा वग़ैरह धोइण। सो ॿुधाइजो तव्हांखे फ्रॉक कीअं थो लॻे। सो मां त ॾाढी ख़ुशि आहियां हिनखे सिबी। ॿार स्कूल खां अची विया आहिनि त हादिया बि इलाही इंजॉय कयो। तंहिंमहिल थोरो सिबियल हो तव्हांजे मथां रखी रखी ॾिसे पई ऐं ख़ुशि पई थिए। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ियमि, क़ुरान पढ़ियमि। अॼु मां हीअ नंढिड़ो तर्जुमो लिखियो आहे आयत जो, नंढड़ी आयत जो, सूरह मुदस्सिर आयत नंबर 38। तर्जुमो आहे त सभु को जीव पंहिंजे कए में ॻह पियल आहे। अलाह साईं फरमाए थो त सभु को जीव माना हर को जानदार, हर को साह वारो, हिते इंसाननि जो ज़िक्र आहे त उहो पंहिंजे कए में ॻह पियल आहे। यानी जेको अमल अथसि, जेको कमु अथसि, जेको कयो अथई उन सां ॿधल आहे। हिते हा हीअ आहे। इन खां अॻु में अलाह साईं फरमाए थो त अवां मां इन लाइ जेको घुरे त बिश्त जे लाइ अॻिते वधे या दोज़ख में पुठिते रहे। यानी असांजी मर्ज़ी आहे असां छा था सिलेक्ट कयूं पंहिंजे लाइ। छा असां जन्नत जी जेका आहे तयारी था कयूं, तमन्ना था कयूं, उनखे हासिलु करण जी कोशिशि था कयूं, या असां पोइ दोज़ख जी था कोशिशि कयूं हासिलु करण जी। त अलाह साईं फरमाए थो त कुल नफ़्सिन बिमा कसबत रहीन। सभु को जी पंहिंजे कए में ॻह पियल आहे। हर को जेको बि बंदो आहे उहो पंहिंजे कयल अमल जो जेको आहे उन पाबंद आहे, उन में ॿधल आहे। उन सां उहो ई सलूक थींदो, उहो ई हासिलु कंदो जेको हुन कयो हूंदो। ऐं अल्लामा इक़बाल जो बि हिकिड़ो आहे शेर, अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी। अमलनि जो दारोमदार आहे सॼो। ऐं उन खां सवाइ हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो बि ॿुधायां थी त पर उन खां पहिरियों मूंखे हीअ माना एॾी मुंहिंजे दिलि में लफ़्ज़ ॼण चुभिया आहिनि। अलाह जो कलाम आहे, उहो असांखे बार बार ख़बरदार थो करे, बार बार असांखे वॉर्निंग थो ॾिए। तर्जुमो पढ़ो, यकीन कयो लूह कांडारजी थी वञे। अलाह साईं बार बार असांखे ख़बरदार थो करे, बार बार वॉर्निंग आहे, बार बार नसीहत आहे, हिदायत आहे, सॾु आहे त सुधरो, क़ुर मां नसीहत वठो। ऐं हिते अलाह साईं फरमाए थो त सभु को जी पंहिंजे कए में ॻह पियल आहे। हर को जी जेको आहे, हर का जान जेका आहे पंहिंजे अमल जे मामले में ॿधल आहे। त जहिड़ो हुनजो अमल हूंदो ओड़ो हुनजो नतीजो हूंदो, ओड़ो हुनजो बदिलो हूंदो, ओड़ो हुनजो अजुर हूंदो। सो मां तव्हांखे ॿुधायां थी वताए फ़क़ीर वारो वाक़ियो। त वताए फ़क़ीर दरवेश हो हिकिड़ो, उनजा नसीहत भरिया नुक़्ता, ॻाल्हियूं, हिकायतूं मशहूरु आहिनि। सो हिकिड़े ॾींहुं हुनजी माउ हुनखे चयो त वञी कंहिं घर मां टांडो खणी आ। छो त अॻे रवाजु हूंदो ॻोठनि में त बाहि ॿारण जे लाइ ॾिसंदा कंहिं ॿिए घर में बाहि ॿरी हुजे त उतां टांडो खणी अचिजे। त वताए फ़क़ीर वियो, ॾिठई वञी हुते घरनि में कंहिंजी बि बाहि ॿरियल न हुई। त पंहिंजी माउ खे अची जवाबु ॾिनई त मां कंहिं बि घर में बाहि नथी ॿरे, किथां बि टांडो न मिलियो आहे। त उनजी माउ इन कावड़ में चयसि त वञु खणी पोइ दोज़ख मां ई खणी आ। चयसि तो अड़ी अम्मा उते टांडा किथां आया, दोज़ख त सॼो थधो लॻो पियो आहे, हितां हर को पंहिंजी बाहि पाण सां खणी वेंदो। उफ़, तव्हां ॾिसो त दोज़ख में त बाहि कोन्हे। यानी इंसान जा अमल हूंदा, बक़ौल वताए फ़क़ीर जे, त हर को हितां पंहिंजा अमल खणी वेंदो। जंहिंजा अमल बाहि जहिड़ा हूंदा, दोज़ख जहिड़ा हूंदा, जहन्नम जहिड़ा हूंदा, उहे वञी उन्हनि पंहिंजे अमलनि में उते सड़ंदो। सो अलाह साईं असांखे वॉर्न करे थो, असांखे ख़बरदार करे थो। बार बार क़ुर में ड्रिॼारींदड़ जो ज़िक्र आहे। अलाह ड्रिॼारींदड़ आहे, ठीकु आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ड्रिॼारींदड़ करे मोकिलियईं। त ड्रिॼारींदड़ जो मतिलबु आहे ख़ौफ़ज़दा करण वारो न, बल्कि ख़बरदार करण वारो, वॉर्निंग ॾियण वारो। ॾिसंदा हो त जीअं माइरूं पंहिंजे ॿारनि खे झलींदियूं आहिनि कंहिं बि अहिड़े ॾुखे कम खां, को मथे लह चढ़ कंदो आहे, को कुझु कंदो आहे, हुनखे वॉर्निंग ॾींदियूं आहिनि, ड्रिॼारींदियूं आहिनि त अगरि तूं हे कमु कयो तूं किरी पवंदे, तोखे धकु लॻंदो, तोखे नुक़सानु थींदो। त इहा वॉर्निंग हूंदी आहे, इहो ड्रिॼारणु हूंदो आहे, कंहिं नुक़सान खां ड्रिॼारणु। सो अलाह साईं असांखे ख़बरदार करे थो त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे
त दोज़ख वारा अमाल कयो या जन्नत वारा हासिलु करण वारा अमाल कयो। ऐं तव्हां सभु इंसान जेके आहियो पंहिंजे पंहिंजे अमल सां वधा पिया हो। जहिड़ो अमल कंदव ओड़ो नतीजो हासिलु थींदो तव्हांखे। टाइम थियो पूरा 6 ऐं मां अची वई आहियां किचन में। अॼु कुझु हल्को फुल्को पचाईंदमि। कीमो बि पियो आहे जेको कल्ह ठाहियो हुयोसीं ऐं चिकन बि पियो आहे। वाह जो ज़बरदस्त चिकन ठाहियो सुहिणा। ऐं अॼु मां सिर्फ़ु भिंडियूं थी पचायां, मानी पचाईंदमि फ्रेश। त बसि इहो हूंदो असांजे राति जे खाइण जे लाइ। कॾहिं इफ़्तारी टाइप शयूं, कॾहिं प्रॉपर मानी। त अॼु प्रॉपर मानी था पचायूं। तो हाणे शुरू कंदमि किचन जो कमु। असां सभु खाई पी उथी विया आहियूं ऐं नमाज़ पढ़ी वरिती आहे सांझीअ जी। हा, राजा कुझु ॾेखारणु थी चाहे। राजा हे कार्ड ठाहियो आहे ऐं गुल हिन खे ॿाहिरां मिलियो फ्रेश फ्लावर, उहो हिन ते हयो अथई कार्ड ते। अंदरि बाबा जे लाइ लिखियो बि अथई, ड्राइंग बि कई अथई। गुल हिन वणु एॾो प्यारो ठाहियो अथई, नंढिड़ो ग्रीनरी सफ़ा सां ई निम थी लॻे। सो राजा तां केचप लॻी पई आहे हिते। ऐं असां ॾे अॼु आयो पाड़े मां इफ़्तारी आई। अक्सर इन हिकिड़े ई घर मां असां ॾे हिकु दफ़ो रमज़ान में इफ़्तारी ज़रूरु ईंदी आहे ऐं असां बि पोइ इतमामु कंदा आहियूं, पोइ उन्हनि ॾे मोकिलींदा आहियूं। सो ढेर सारा पकोड़ा, छोला, दही बड़ा ऐं फ्रूट काफ़ी सारो हुयो। ज़ाहिर असां खाई चुका आहियूं। सो अल्हम्दुलिल्लाह अॼु जो ॾींहुं पूरो थियो ऐं अॼु जो व्लॉग बि पूरो थियो। सो अॼु जे हिन व्लॉग में मां तव्हांखां मोकिलाईंदमि। ऐं राजा कुझु चवणु चाहींदी? केसि ताईं? सुभाणे ताईं। ठीकु आहे, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो। सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे वारे व्लॉग ताईं अल्लाह भाई। आराम सां ईअं छो? डांस करे करे मुंहिंजी बर्थडे थी अचे न करे। उहो त जॾहिं ईंदी त असां उहा बि शेयर कंदासीं इंशाअल्लाह। सो मोकिलायूं था। अल्लाह भाई।